अचो 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 ओए ॾिस जबरदस्त जेको आहे हे ॾिस हे माशाल्लाह ॾिसे थो केॾो ॼांदा ज़बरदस्ती हे हा केॾो वॾो आहे इहे ई ये ॾिस भाईजान ये कितने का है? ये 60 लाख का 60 लाख का है। 60 लाख बस हमारा जो मैडम है उसको है 45 लाख है। अच्छा वो अगर देता है तो वो बड़ी मेहरबानी, ना तो डिफेंस में तो रहता है ये। पूरी साहब आएगा तो बात करके बताएगा ना अच्छा अच्छा हमारा मैडम अचो तव्हां ॻाल्हायो न ना मूंखे त तॾहिं इहो ई वारो ढंगो खपे इहो वारो हे वारो हे बस चए थो 60 लाख जो थी। 60 लाख दैन को पाण वटि पैसो आहे न वठी छॾींदासीं हाँ 45 लाख है हमारे बेगम को। बाबा साहब आएगा तो बात करेगा साहब से तूं साहब ॾे वञ ऐं हुनखे परचाइज़ चयो त असांखे 40 लाख में ॾे 60 लाख त इलाही आहे न कीअं ॾींदासीं इनको भलो ना है पान को। बाबा जानवर बहुत बड़ा है अरे वो वारो ॾिस वो केॾो सुहिणो आहे गाड़ो अरे हा ओॾे हल अचो 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 खुदन खुदन हे वारो ॾिस केॾो सुठो आहे न ये तो भलो आहे माशाल्लाह तो वांगुरु पलियल आहे बि मूं वांगुरु न आहे भाभी जहिड़ो मतारो आहे पाण न अदा वसाएगा सुठो वारो जानवर वठी ॾिस मायूं बि डिफेंस जी माशाल्लाह लॻी पयूं न त हितो डिफेंस जा ॾिस हल हो त ॾिस पहिरियों माशाल्लाह हाँ उॾा हिनखे छॾ उठ था कयूं उठ जो हिते केरु उनखे कूंदो चरिया बेवकूफ़ छा तूं। न भाई उठ हिते त एॾा माण्हू उठ कंदा आहिनि ऐं असांजो नालो बि थींदो मसलो इहो आहे त उसको उठ के कपे केरु सघंदो हिते जो खाधो आहे न या ये कसाई घुराए ॾींदो उठ को सर इधर थोड़ा आप आओ उठ को दसना और कोना कितना मुश्किल है। मुश्किल का नहीं ना इधर हाँ? कितने सारे लोग इतना कुर्बानी थी बाबा उसको खड़े होकर छुरी लगाते तब तो वो हाँ ना ऊँट का मुश्किल है मुश्किल है। माँ वीडियो में देखा है ये माण्हू के तो चक लगा रहा है ये घुमा उछला रहा है। ना बाबा मूंखे तो उठ मूंखे मां नथी ॼणा मूंखे उठ वठी ॾे बस 45 लाख टोटल अब्बा पोटर अची वेंदो न ये ढगो ॾिस केॾो वॾो आहे त पोइ उठ न ईंदो छा हे असां मालिक अचे काटना ऊँट मुश्किल है हाँ नहीं, बस आसान की बात नहीं हमारा नाम भी तो हो ना इलाके में हमने ऊँट काटा है करना है हम असल में ये डिफेंस का है हम है गरीब इलाके के तो अब डिफेंस का सही औरत भी चेता है माना गाड़ी जेतिरो वाले को तो 2 ऊँट लेना चाहिए 2 अरे मैं उठ वठंदासीं हिकिड़ो तकड़ो मुंहिंजो असां थी आऊं परेशान तव्हां जो नखरा लॻा पिया आहिनि भली उठ चए त उठ वठूं था हाँ उठ था वठो उठ वठूं था हाँ उठ वठूं था पर पहिरीं तू उठ ते घुम जाए मां वीडियो ठाहींदसि सर आप इधर आओ इस औरत का है दिमाग खराब हाँ, मैं हमारे पैसा है थोड़ा ये साहब जो आप कह रहे हो ना ये 60 लाख है 45 लाख है मैं आऊँगा अगर ढगा ये अच्छा वाला देता है ये वाइट है जो वाइट नहीं करेगा वाइट नहीं 45 का नहीं करेगा ये नहीं करेगा ये गाढ़ा गाढ़ा वाला करेगा ये छोटा है हाँ सही भाई महंगा है जान अल्लाह अकबर बहुत महंगा है बस ठीक है कोशिश मैं करता हूँ बेगम को साहब से आप आओ आप समझाओ साहब को हम बेगम को समझाते हैं बस जबरदस्त दोनों ये काम हो जाएंगे हाँ ओके। भाई है ना बस बिल्कुल बेहतरीन ठीक है ख्याल रखना इसको ये नहीं तो गाड़ा बस ठीक है हम मैं आ रहे हैं। इंतजार करूंगा ओके माशाल्लाह केॾो सुहिणो आहे हाँ, तूं बि सुहिणो आहे पर सही डांद बि डांद लॻो पियो आहे उते भाभी खे न ॿुधाइजांइ त असां उठ था वठूं न त हू वरी असांजी जाइ ते ॿियो उठ वठी ईंदी तूं ईअं कर तूं उठ के छॾ हिते दसणु ॾुखियो हूंदो आहे असांजे ॻोठ में आहे पूरे ॻोठ वारनि खे दसियो उठ पोइ इहो वठूं हा, हे वठूं था न 45 लाख में चए थो मां सम्झायांसि तूं आहे त सुहिणो केॾो सुहिणो आहे। कुर्बानी में अलाह क़बूल बि त कंदो न सुहिणी शइ क़बूल कबी आहे न क़ुर्बानी में मतिलबु कॾहिं तव्हां सुहिणा न क़ुर्बान थी वञो ठीकु आहे बस ॾिसूं था है न? पर फ़िलहाल वठूं कोन था त भाभी खे ख़बर पई त उहा बि वठी ईंदी वञी ठीकु आहे इहे था कयूं ठीकु हलो, आहे माशाल्लाह ठीकु आहे अचो